प्यारी साध संगत, एक कृष्णम सर्वदेवा। भगवान श्री कृष्ण जी स्तुति असां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्रीमद भगवत गीता ते सत्संग हली रहियो आहे। 18 अध्याय जेको सॼी भगवत गीता जो सार आहे। उन 18 अध्याय में मूल ॻाल्हि त 3 गुण जी पेती हले। त्रिगुण, 3 गुणनि सां ई सॼी प्रकृति ठही आहे। 3 गुण, हर फील्ड में 3 गुण नज़र ईंदा आहिनि। तो भगवान कृष्ण ज्ञान में भी 3 गुण ॿुधाया। सात्विकी ज्ञान, राजसी ज्ञान, तामसी ज्ञान। वरी कर्म में ॿुधाई 3 गुण, सात्विकी कर्म, राजसी कर्म, तामसी कर्म। वरी कर्ता भी 3, सात्विकी, राजसी, तामसी। वरी असां ॿुधोसीं बुद्धियूं भी 3, सात्विकी बुद्धि, राजसी बुद्धि, तामसी बुद्धि। ये सब पिया था हलन, अञा भी यही पिया था हलन। अञा ईंदव सुख भी 3 प्रकारनि जा, तामसी सुख, राजसी सुख, सात्विकी सुख। हींअर हली रहियो आहे। 33 नंबर श्लोक खां शुरू थियो आहे। धारणा। धारणा अखर तव्हां ॿुधो हूंदव, पर उपयोग घटि थींदो आहे। धारणा जो अर्थ आहे मान्यता। हर कंहिंजे का न का हिकु धारणा हूंदी आहे। मान्यता चऊं, सिद्धांत, हर कंहिंजा कुछ सिद्धांत हूंदा आहिनि। विचार चऊं, हर माण्हू जा कुछ विचार। सोच पंहिंजी हूंदी आहे। मत चऊं कि कंहिंजो मत छा आहे, कंहिंजी राय छा आहे। धारणा। आग्रह चऊं तो धारणा अखर समझो, इहो असां धारण कयो आहे। धारणा खे असां धारण कयो आहे। उहा छुटण मुश्किल थींदी आहे ॾाढी। माना का ॻाल्हि दिमाग़ में वेही रहे ऐं उहा उन ते मोहर लॻी वञे, पत्थर जी लकीर, पोइ मुश्किल थी वेंदो आहे उनखे कढणु। उनखे चइबो आहे धारणा। जीअं असां वटि हिकिड़ो ईंदो हो माण्हू, उन पंहिंजी सची घटना ॿुधाई। उनजो नालो अशोक। उन चई, साईं मुंहिंजी ससु न अलाए कंहिं ॿुढी हुई हिकिड़ी, उन मूंखां पुछियो तुंहिंजा साहुरा किथे अथई? त मां चयोमांसि धार शहर आहे हिकिड़ो, इंदौर जे पासे में धार। चईसि धार आहिनि, मुंहिंजा साहुरा धार आहिनि। हुन माईअ ॿुधाई धार आहिनि। भई उन्हनि सां ॻाल्हाइण ॿोलाइण कोन्हे असांजो, धार आहिनि असां खां। माईअ इहो ग्रहण करे वरितो। ओॾी महिल त कंहिं ध्यानु ॾिनो कोन कि हिन छा ग्रहण कयो आहे, पर उन उहा भावना ठाहे छॾी, धारणा ठाहे छॾी कि हिन अशोक जा साहुरा धार आहिनि। पोइ जॾहिं बि उहा माई मिले इहा ई ॻाल्हि कढे, पोइ ठहिया, हाणे पाण में ठहिया। त उन्हनि खे चवनि, न मां उहो ठहियल ई आहिनि, को धार वार कान्हनि। त मञे ई न माई। ऐं न अशोक ई हुनखे घणेई दफ़ा चयो, भाई तव्हां खां ॿुधण में ग़लती थी हुन वक़्तु। मां चयो धार शहर में रहंदा आहिनि। हाणे उहो ई पियो थो चए माण्हू, पर उनजो बि नथी मञे। चए थी न, उन ॿुधाई मूंखे, साईं उहा मरंदे मरी वई, पर इहा धारणा पाण सां गॾु खणी वई कि हिन जा सहारा धार आहिनि। इनखे चइबो आहे धारणा। धार मां थींदी आहे धारणा। मानसिकता, कंहिंजी मानसिकता कीअं ठही थी वञे हिकु दफ़ो, उहे 3 प्रकारनि जूं कृष्ण भॻवान तो ॿुधाए। त धारणा, मान्यता, धारण करण वारी शइ जेका आहे, पंहिंजा वीचार,
या लक्ष्य भी चऊं। लक्ष्य छा आहे कंहिंजो, कंहिंखे महत्वपूर्ण सम्झे थो उहो माण्हू, उनखे धारणा चइबो आहे। चिंतन हुनजो कीअं हलंदो आहे, जहिड़ी तरह हिक धारणा ठही वई आहे कि ॿारनि वटि ज्ञान कोन्हे, या धारणा ठही वई आहे ऐं हाणे उहा मिटेनी नथी, उहा मिटजे ई नथी। साम्हूं कुझु साम्हूं ॿुधी करे बि ॾिसी करे बि चवनि न ॿारनि खे ज्ञान हूंदो ई कोन्हे। अरे तूं पुछ त सही, कोई सवाल पुछ या तूं ॿुधाए, कुछ संवाद कर जैसा तय थे कि आहे ज्ञान या कान्हे। तूं थी चई न कान्हे, बस मूंखे ख़बर आहे, इनखे चइबो आहे धारणा। ऐं कंहिंजे दिमाग़ में का धारणा वेही रहे, का मान्यता, उहा मटिजण ॾाढी मुश्किल आहे। ईअं बि न हुजे माण्हू कि ग़लति धारणा पाले हलंदो रहे जीवन भर। ये किसान आंदोलन आहे, किसाननि खे जबरदस्ती धारणा भरे छॾी अथनि कि तव्हां सां अन्याय थींदो हिन बिल खां पोइ, तव्हांजी ज़मीन छिनजी वेंदी। हाणे ज़मीन कीअं छिनजंदी? पर धारणा ठही वई आहे। जे मुसलमाननि खे धारणा वेझी वई दिमाग़ में कि CAA बिल ईंदो त असांजी नागरिकता ख़तम थी वेंदी, इहा धारणा इहो कोई भरे छॾींदो आहे, उहा निकिरणु मुश्किल थी वेंदी आहे। त कंहिंखे काई बि धारणा अची वेंदी आहे, उनजी ॻाल्हि थो करे कृष्ण भॻवान। छो त धारणा जे अनुसार ई त हुनजा कर्म थींदा, धारणा जे अनुसार हुनजी यात्रा थींदी, धारणा जे अनुसार ई हू संग कंदो ऐं उन अनुसार हुनजो अंत बि थींदो। त धारणा असांजी सुठी हुजे, मान्यता ओरिजिनल हुजे, जेका सच्चाई हुजे उहा स्वीकार कजे। अगरि असांखे लॻे कि मुंहिंजी जेका पुराणी सोच हुई उहा ग़लति हुई, त मटण में कहिड़ी बुराई आहे। असांजी धारणा अगरि असां ग़लति धारणा टाले हलूं पिया, हाणे असांखे ख़बर पए थी त मटण में कहिड़ी बुराई आहे। ऐं संसार त वहंदड़ संसार आहे, परिवर्तनशील संसार आहे। थी सघे थो का ॻाल्हि पहिरीं ज़माने में सही बि हुजे, पर हाणे उहा न हुजे, त छा असां हिक ई धारणा ठाहे हलंदासीं? या कोई सम्झो माण्हू बुरो हुजे, शराबी हुजे, जुआरी हुजे, असां धारणा ठाहे छॾीसीं कि शराबी आहे, जुआरी आहे, पिनंदो आहे। पर पोइ उहो छॾे ॾे उहो सभु छॾे करे सुठो पंहिंजे पेरनि ते बीह रहे ऐं हाणे बढ़िया पंहिंजो बिजनेस बि करे, त छा हाणे असां हुनखे उहा ई ॻाल्हि चवंदासीं? कोई पुछंदो त, पर तव्हां कंदा इहो ई आहियो। तव्हांखां कोई पुछेव कंहिं छोकिरे जी मिटी माइटीअ जे बारे में, छोकिरो कीअं आहे, तव्हांखे ख़बर ई कान्हे कि हींअर कहिड़ो आहे, त उहो पुराणो यादि करे हिते ॿुधाईंदा आहियो न कि भाई असां त हीअं ॿुधो आहे 5 साल पहिरीं। इहो कोन चवंदोसि 5 साल पहिरीं, तव्हां चवंदोसि अरे उहो त हीअं आहे, शराबी, आवारो, हे हो। त तव्हां ग़लति जानकारी पिया था ॾियो, पाण बि गफ़लत में पिया था जियो। हिक ॾींहं में ई माण्हू वटिजी वेंदो आहे। तव्हां 5-10 साल पुराणी, ऐं माण्हू अहिड़ा वेठा आहिनि संसार में निख मिणा जो 25 साल पुराणियूं ॻाल्हियूं संभाले वेठा आहिनि, ॿियनि जूं, पंहिंजूं न। ॿिए भाई छा कयो, हिन 25 साल पहिरीं छा कयो हो, उहो यादि रखे वेठा हूंदा आहिनि। अरे तुंहिंजी धारणा जी ऐसी की तैसी। धारणा मटिजणु खपे। सच्ची धारणा जेका वास्तविकता आहे उनखे धारण करणु खपे। पुराणियूं धारणाऊं हटाइजणु खपनि। ऐं गुरु नानक इहो ई कमु कयो। उन छा कयो? उन सामाजिक धारणाऊं जेके पुराणियूं अञा ताईं पयूं हलनि उनखे हटायो। कबीर छा कयो? कबीर इहो ई कमु कयो, क्रांतिकारी। पुराणियूं मान्यताऊं जेके हलनि पयूं उनजो विरोध कयो
कि इहा धारणा मुंहिंजी कान्हे, तव्हां बि हटायो इहा धारणा। गुरु नानक बि इहो कमु कयो, बदलाव, माण्हुनि जी धारणा मटी। पर जेको गुरु नानक मटियो, हाणे उहा बि मटिजणु खपे। छो त हर 100 साल में धारणाऊं मटिजी वेंदियूं आहिनि, ॻाल्हियूं मटिजी वेंदियूं आहिनि, त धारणा बि मटिजणु खपे। जीअं सरदार थोड़ा कट्टर थी विया आहिनि, पंहिंजो पाण खे हिंदुनि खां अलॻि कनि पिया, इहो त ख़बर हुई, पर हाणे हिंदुनि खे दुश्मन सम्झण लॻा आहिनि। त इहा गुरु नानक जी थोरी इहा धारणा हुई। पोइ गुरु नानक जी वाणी ॿुधाए करे चवनि कि ॾिसो गुरु नानक चयो आहे कि हिंदू बुत पूज हिंदू मुए। भाई मूर्ति पूजा करे करे हिंदू मरी विया ऐं मुस्लमान कब्र पूजे करे मरी विया। ॿिन्हिनि सत्य जो पतो कोन पातो। त हुन कहिड़े समय में चयो, कहिड़ी परिस्थितीअ में चयो, कहिड़ी धारणा मटण जे लाइ चयो, उहो ॾिसो न। हाणे हिन जी धारणा मटणी पवंदी सिखनि जी। ही पंहिंजी नयूं धारणाऊं पैदा कनि। त धारणा जो अर्थ आहे जेको असां धारण करे वेठा आहियूं, असां मान्यता मञी वेठा आहियूं, का ॻाल्हि मञी वेठा आहियूं कि हीअं ई आहे। कंहिं ज़माने में बाज़ो संगीत सुठी शइ मञी वेंदी हुई, पोइ वरी समय आयो जिन खे वॼाइण न ईंदो हो, उन्हनि दुष्प्रचार शुरू कयो कि बाजे धुकर ढोलक टिकाणे वाली बनेगी क्या। त माण्हू जी धारणा ठही वई कि बाजो वॼाइण ख़राब कमु थींदो आहे, तबलो वॼाइण ख़राब कमु थींदो आहे। इहा धारणा ठही वई। पोइ वरी हुनखे कोई अहिड़ो मिले सुठो आर्टिस्ट, तो उनखे ॾिसी बि मुस्कुराइनि, तबला बजाते हो, ढोलक बजाते हो। इहा धारणा। अरे बेवकूफ़, हू कहिड़ी स्टेज ते आहे, कहिड़ी लेवल ते आहे, हू घणा वठंदो आहे हिकु प्रोग्राम जा, तूं पंहिंजी हुन में वेठी आहीं। हाणे ॿुधायो कंहिंजी धारणा ई ग़लति हुजे त वैल्यू कंहिंजी घटि थी, हुन आर्टिस्ट जी छा, हुनजी ख़ुदि जी घटि वैल्यू थी। अगरि कंहिं पंहिंजी धारणा न मटी ऐं ग़लति धारणा पाले वेठो आहे त इहा उनजी वैल्यू घटि पई थी थिए। त हिन करे धारणा जीअं पाणी मटिबो आहे तीअं धारणा मटिजणु खपे। माण्हू पंहिंजो पाण खे अपडेट करे, नई नयूं ॻाल्हियूं अची वञनि त पुराणियूं मान्यताऊं छॾे। अगरि जवान रहणु चाहियो था न हमेशा, त हिकु ई ॻाल्हियूं पकड़े वेही न रहिजो, मटिजंदियूं रहंदियूं आहिनि। हीअ असांजी डॉक्टर जी हालत छो जवान लॻंदी आहे, छो त हीअ पकड़े कोन वेठी आहे। पुराणियूं ॻाल्हियूं हटाए करे नई ॻाल्हि एक्सेप्ट कंदी आहे, तॾहिं त ईंदी आहे असां वटि सत्संग में। त मां चाहींदुमि तव्हां बि सदाई हिकु जहिड़ा न रहिजो, वीचार हिकिड़ा ई न रखिजो। अगरि मां चवां थो जलेबी भाई त ईअं न सम्झिजो कि तव्हांखे हमेशा जलेबियुनि जी बुराई करणी आहे। थी सघे थो हू सुधरी वञनि, पोइ थोड़ी चवण जी आवश्यकता आहे। मक़सद छा आहे? मक़सद आहे कि समाज में कूड़ न थिए, समाज में सत्संग जे नाले ते ठगी न थिए, इहो मक़सद आहे। अगरि मान लो जलेबी बायूं पंहिंजो इहो जलेबी ज्ञान हटाए करे अॼु खां ई कथा करणु शुरू कनि त असां छो न स्वीकार कंदासीं? छा असां पोइ उहा धारणा पाले वेठा हूंदासीं कि त जलेबियूं ई आहिनि? पोइ त असां ग़लति आहियूं। अगरि हू अॼु ई भॻवान जा गुण ॻाइण शुरू कनि, भॻवान जी कथा कनि, त असांखे तयारु रहणु खपे कि असां पंहिंजी धारणा मटण लाइ तयारु आहियूं। ऐं ईअं मां कयो हो, त मञो चाहे न, जलेबियुनि जी सदाई आलोचना करण वारो जॾहिं असां पहिरियों दफ़ो किथे वियासीं ऐं कुझु मायूं जलेबी ग्रुप जूं, पर ॾाढो शालीनता सां वेठियूं रहियूं असांजी सत्संग में, पाठ रखियो हो, त मां हिते अची करे चयो हो, मां दरबार में चयो भाई अॼु मां पहिरियों दफ़ो अहिड़ियूं हिकिड़ियूं ॾिठियूं आहिनि सुठियूं जलेबियूं त पोइ नथा अची सघूं। उहे उन सत्संग जूं ज्ञान वारियूं जेके असांजे सत्संग में वेठियूं ऐं मुस्कुराइनि बि पयूं,
त मां तॾहिं हिते चयो हो, अलाए तव्हांखे ख़बर आहे अलाए कान्हे, अलाए यादि अथव अलाए न, पर रिकॉर्ड थियल आहे। मां उन ई ॾींहुं उतां ई थी हिते अची चयो हो कि भाई अॼु मुंहिंजी धारणा टुटी। उन्हनि ज्ञान वारनि सत्संगनि में कुछ सुठियूं बि थींदियूं अथव भाई, उहो मां चयो हो। अब सुठियूं केर हुयूं? उहा हुई कमला, उहा हुई कमला, पर तॾहिं मुंहिंजो हुन सां कोई परिचय कोन हो। उहा हेड हुई उन्हनि सभिनी मायुनि जी, 70 जी। त उन कमला जे करे उहे वेठियूं हुयूं, उनजे करे सभु वेठियूं, ऐं उनजे करे उहे प्रतिक्रिया ॾियनि पियूं, मुस्कुराइनि पियूं। पोइ ख़बर पई कि 70 जूं 70 हू काननि सुठियूं, सिर्फ़ु हिकु हुई, इहा कमला, जेका उन्हनि खे छॾे हली आई। त धारणा सां मटण लाइ तयार आहियूं ऐं हुजणु खपे। असांखे पकड़े कोन, काई माई असांजी संगत माई मुंहिंजे साम्हूं शुरू थी वेंदी आहे बुराई करणु, त मां उनखे हिकदमि रोकींदो आहियां कि ॿुध, असां जलेबीअ जी बुराई करणु मक़सदु कान्हे। तूं मूंखे थी ॿुधाई बुराई मक़सदु आहे ई कोन। असांखे त आहे विश्लेषण करणु ऐं सत्य जो पतो लॻाइणु। अॼु अगरि जीअं सोन जो भाव वधंदो घटिजंदो रहंदो आहे न, अॼु जेको रेट भाव हूंदो सोन जो, ज़रूरी थोड़ी आहे सुभाणे उहो ई हुजे, उहो मटिजंदो। त थी सघे थो अगरि अॼु जलेबियूं सफ़ा वियल आहिनि, सुभाणे मथां सुठियूं थी वञनि। सुठियूं माना सुजाग, सुठे जो अर्थ आहे जागियल, होश में अची वञनि मथां। ऐं थी सघे थो अॼु जीअं आहिनि पहिरीं न रहियूं हुजनि, पहिरीं मथां सुठियूं रहियूं हुजनि। त असांखे स्वीकार करणो आहे सच्चाई, निष्पक्षता सां। उहो ई ॿुधंदासीं कि सुठी धारणा कंहिंखे चइबो आहे, सात्विक धारणा कहिड़ी आहे, मान्यता, ऐं राजसी धारणा कहिड़ी आहे, तामसी धारणा कहिड़ी। त ही ॿुधाइण ज़रूरी हो कि धारणा चइबो कंहिंखे आहे, मान्यता खे चइबो आहे, सोच खे चइबो आहे। हाणे ॿुधायो जलेबियुनि जो फर्ज़ कान्हे, अगरि उन्हनि खे सालनि खां ॿुधायो वियो कि बाबा लालची थींदा अथई, बाबनि वटि ज्ञान कोन अथई, बाबनि वटि सिर्फ़ु धुकड़ भाया अथई, या धारणा दिमाग़ में पइजी वई, पर जॾहिं हिते अचनि गंगा धाम में ऐं हिननि खे ओड़ो कुझु नज़र न अचे त छा धारणा मटिजणु न खपे? पर मटनि कोन थियूं। हिकु हद का असर थिए थो, पर वह कंफ्यूज थी वञे, कंफ्यूज कि वहां तो ऐसा सुना था लेकिन ऐसा लग नहीं रहा, लेकिन वहां तो बोलते हैं। वो कंफ्यूजन माण्हू त नष्ट थी वेंदो आहे। कोई हिम्मत कंदो आहे कि पंहिंजा पूर्वाग्रह धारणाऊं छॾे करे ऐं सत्य खे स्वीकार करे। त असांजी धारणा कहिड़ी आहे, मानसिकता कहिड़ी आहे, मान्यता कहिड़ी आहे, इन ते आहे सत्संग। ऐं मां चाहींदुमि तव्हां कॾहिं बि हिक ई धारणा पाले करे न वेहिजो, छो त समय मटिजी वेंदो, तव्हांखे देर सां ख़बर पवंदव कि अरे अब ऐसा नहीं चल रहा है क्या। वो चवंदव कौन सी दुनिया से आई है तू, कौन से सन की बात कर रही है, ये ऐसा जो तू समझ रही है वो तो 20 साल पहले होता था। त इन करे असांखे चौकन्नो रहणु खपे ऐं उहा ई मान्यता ठाहिणु खपे, उहा ई धारणा जेका वास्तविक हुजे। ऐं सुठी धारणा त इहा आहे कि असांखे परमात्मा जहिड़ो ठाहियो आहे सुठो ई ठाहियो अथई। माण्हू धारणा मटिंदा आहिनि, पर ग़लति धारणा, ग़लति कारणनि सां, उनखे तामसी धारणा चइबो आहे। असांखे धारणा मटण जी आवश्यकता तॾहिं आहे अगरि असां तामसी धारणा पाले वेठा आहियूं त। पर अगरि असांजी सात्विक की धारणा आहे त असांखे स्वीकार करणी पवंदी। इहे टई असां ॿुधंदासीं। अचो उन खां पहिरीं हिकु भॼन ॻायूं, उन प्रभु परमात्मा खे प्रार्थना कयूं कि हे मुंहिंजा मालिक, असांजी धारणा सुठी कर, असांजी सोच, असांजा वीचार
असांजो चिंतन मान्यता सुठी थे मुंहिंजा मालिक, इहा तूं कृपा कर। मुंहिंजा मालिक मारगो तो खेवणा, मुंहिंजा मालिक मारगो तो खेवणा, चाहे दुनिया खेवणा या ना वणा, मुंहिंजा मालिक मारगो तो खेवणा, मुंहिंजा मालिक मारगो तो खेवणा। दिल में याद तो खे कया हर घड़ी, दिल में तो खे याद कया हर घड़ी, ख्याल साईं मारगो तुंहिंजा खणा, ख्याल साईं मारगो तुंहिंजा खणा, चाहे दुनिया खेवणा या ना वणा, मुंहिंजा मालिक मारगो तो खेवणा। जब न जुगती कोई मां जाना प्रभु, तुंहिंजे दर ते हाम कहिड़ी माहणा, तुंहिंजे दर ते हाम कहिड़ी माहणा, चाहे दुनिया खेवणा या ना वणा, मुंहिंजा मालिक मारगो तो खेवणा। चाहत हम चित में इहाई आद खा, तुंहिंजे द्वारे जो साईं बोलो बणा, तुंहिंजे द्वारे जो साईं बोलो बणा, चाहे दुनिया खेवणा या ना वणा,
असांजी धारणा सुठी हुजे, बीठल पाणीअ वांगुरु न हुजे, उन लाइ अचो भगवान जी बाणी ॿुधूं। कृष्ण भगवान जी 3 प्रकारनि जी धारणा थींदी आहे। पहिरीं तो ॿुधाए सात्विक जी धारणा, उनखे संस्कृत में धृति चइबो आहे। 33 नंबर श्लोक। धृत्या यया धार्यते मन प्राणेन्द्रिय क्रिया योगेन अव्याभिचारिण्या धृति सा पार्थ सात्विकी। सात्विकी धारणा। हे पार्थ, हे अर्जुन, कृष्ण भगवान तो चए, हे अर्जुन, सात्विकी धारणा कहिड़ी? अव्याभिचारणीय। योगेन, पहिरीं तो अचे अखर योगेना व्याभिचारणीय। योग जो अर्थ आहे समता। तव्हांजी काई बि मान्यता हुजे, काई बि तव्हांजी धारणा हुजे कंहिंजे बि बारे में, बस इहो चेक कजो कि छा उहा समता सां आहे, छा असांजी धारणा में समानता आहे या पक्षपात कंदा आहियूं असां। जंहिं धारणा में समता आहे, जंहिं धारणा में द्वेष कान्हे, तुंहिंजो मुंहिंजो कान्हे, उहा धारणा सुठी आहे, उहा सात्विक की धारणा आहे। समता, जंहिंमें पक्षपात कोन्हे। अगर तव्हांजे जीवन में समता आहे, योगेन माना समता, त तव्हांजी धारणा सुठी आहे। मां ॾिठो आहे सुठनि सुठनि माण्हुनि खे बि उन्हनि जो द्वेष प्रगट थी ईंदो आहे, ॿाहिरि निकिरी ईंदो आहे। थोरो मौक़ो मिले न, ॻाल्हि हलंदी हुजे, अगर सम्झो मुंहिंजे साम्हूं वेठी हुजनि, मां कंहिं हिक माई जे लाइ कुछ थोरो चवां, सच चवां, केवल इन लाइ कि हिकु विश्लेषण थिए, त मां ॾिसंदो आहियां साम्हूं वारो पोइ शुरू थी वेंदो आहे कि हाणे शायदि हिनजी बुराई करण में भैया ख़ुशि थींदो, पोइ हुनजी बुराई त छॾियो, मूंखे हिन में बुराई नज़र अची वेंदी आहे। द्वेष कीअं थो निकिरे। ऐं वरी ओॾी महिल ई मां हुनखे चवां, भाई मुंहिंजो मक़सदु इहो न हो, मां बुराई लाइ न पियो चवां, मां सिर्फ़ ॿुधायां पियो कि ईअं न करणु खपे। वरी हिकदमि मटे छॾींदी कि हा हा मां बि उहो ई थी चवां, आहे ॾाढी सुठी माई, भली माई आहे ॾाढी। इनखे चइबो आहे कि धारणा में समता कान्हे, पक्षपात आहे किथे न किथे, द्वेष आहे, पर उहो समय पाए करे थो निकिरे। तव्हांखे बि मां चवां कंहिंजे नाले त पतो पइजी वेंदो कि तव्हांजे जीवन में समानता आहे या द्वेष ऐं राग खणी करे पिया था हलो। छा तव्हां ईअं कंदा आहियो, हिक जी तारीफ़ ॿिए जी बुराई, छो त हुक पंहिंजो आहे ॿियो पराओ आहे, त पोइ तव्हांजी धारणा सुठी न हूंदी। सुठी धारणा तॾहिं थींदी आहे जॾहिं समता हुजे जीवन में, असांजे लाइ सभु बराबरि हुजनि, ऐं जिते सुठाई नज़र अचे उते असां स्वीकार कयूं। इनखे चइबो आहे सुठी धारणा। जिते सुठाई नज़र अचे, पहिरीं न हुई पर हाणे थी वई आहे सुठाई, त स्वीकार करणु खपे। इनखे चइबो आहे समता। असांजे पंहिंजे ॿार में गुण कान्हे, ॿिए ॿार में गुण आहे, त स्वीकार कयूं कि हुन में इहो गुण आहे, मुंहिंजे ॿार में कान्हे। इहा आहे समता। समता वारे माण्हूअ जी धारणा सात्विक हूंदी। कृष्ण भगवान हुनजी तारीफ़ कई आहे। जीअं मूं चयो कि सत्संग चाहे कोई बि करे असांखे वणणु खपे, पर उहो शर्त ई आहे कि उहो करे निष्कपट भाव सां। कपट सां न, पाण हाईलाइट थियण लाइ न करे, भगवान खे हाईलाइट करण लाइ करे, त असांखे ॿुधणु खपे। असांजो मतिलबु त भगवान सां ई आहे न। पोइ कोई बि प्रगट करे भगवान जी वाणी,
कोई भी इन में मुंहिंजो गुरु तुंहिंजो गुरु वरी छाजो, मुंहिंजो संत तुंहिंजो संत, संत भी विराइजी विया आहिनि। अरे भगवान खे भुलाए करे तव्हां संतनि में उलझा पिया हूंदा, गुरुनि में उलझा पिया हूंदा त तव्हांजी धारणा त तामसी थी वेंदी। ॾाढा माण्हू गुरु भी मटे छॾींदा आहिनि, मटींदा आहिनि। सम्झो के माईअ ॿी माई खे चयो कि कोई तुंहिंजो गुरु केरु अथई, हुन चयईसि मुंहिंजो कुल गुरु हिकिड़ो भाउ आहे। तो वो चवंदसि भावनि वटि ज्ञान किथे आहे, उहे हाणे हलन थोड़े ही था। अब वो नहीं चल रहे, वो पुराना हो गया जमाना, अब तो हमारा चल रहा है सत्संग। पंहिंजो पंथ ॿुधाईंदसि तो वह पंहिंजे गुरुअ खे छॾे वई पंथ में, जेके ॿ पंथ हलिया ॾाढो पहिरीं। हाणे हुन पंथ मां माई थोड़ो ॿाहिरि आई त साहेड़ियुनि पुछियोसि तूं केरु आहीं, तो हुन चयईंसि मां फलाणी आहियां। वो हिकिड़ी चीज पागल है कि अब वो नहीं चल रहा, वो पुराना हो गया, तो क्या चल रहा है? वो बुधाई अब तो जलेबी चल रही है दादा हमारे। तो पर हलियो इहो विच में ॾाढो हलो, इन्हनि जा बि हलिया टोटका, तारीफ़ करण, अहंकार भरण माण्हूअ जो, सहानुभूति प्रकट करण, तो हलियो ॾाढो जलेबी। त माण्हू उनखे बि छॾे जेको मां चयो उन में घुसी विया। उन खां पोइ वरी ई जलेबियुनि जी जॾहिं बेइज़ती थियण लॻी त पोइ हलियो वरी शिवानी दीदी, त माण्हू उहा माई हुन में घुसी वई, जलेबियुनि खे छॾे हुन में। पोइ वरी कंहिं चयसि अरे अब वो भी पुरानी हो गई, तो अब क्या चल रहा है? जैसे अमृत वेला, अब तो वो चल रहा है। तो माई वरी उहा धारणा हटाए करे अमृत वेला में घुसी वई, हाणे वो पे तो हले। तो माई जी धारणा है कि मां सही जगह ते आहियां। त पोइ पहिरीं छा कई, जेके तो मटी आई, त माना पहिरीं भी तुंहिंजी धारणा हुई देखा देखी, हींअर भी तुंहिंजी धारणा आहे, उहो असां ॿुधंदासीं कि जेसि ताईं मन में कामना आहे, इच्छा आहे, ऐं इच्छा हूंदे माण्हू धारणा मटे थो त वो राजसी धारणा आहे, इहो ईंदो, उहा राजसी धारणा। त सात्विकी धारणा कहिड़ी आहे? सात्विकी धारणा इहा आहे कि काई इच्छा कान्हे ऐं अव्याभिचारणी अखर थो अचे। अव्याभिचारणी जो अर्थ आहे, व्याभिचार जो अर्थ छा आहे? परमात्मा खे छॾे करे भगवान मटण, असली परमात्मा खे छॾे करे कॾहिं हिन वटि वञण, कॾहिं हुन वटि वञण, कॾहिं निर्मल बाबा वटि, कॾहिं कंहिं ॿिए वटि, कॾहिं किथे कॾहिं किथे। हितां इच्छा पूरी न थी त हुतां इच्छा, या के चालाक त अहिड़ियूं हूंदियूं आहिनि कि हितां इच्छा पूरी थी वई हिक हंधा, हाणे ॿी कंदो अलाए कोन कंदो, हिनखे छॾीसि, हाणे ॿिए खे था पकड़ियूं। छो त हर कंपनी पहिरियों दफ़े में ऑफर ॾींदी आहे, हर कंपनी फर्स्ट टाइम डिस्काउंट ॾींदी आहे, कूपन ॾींदी आहे। पोइ माण्हू डिलीट करे छॾींदा आहिनि, वठी करे फ़ाइदो हटाइस, इहो एप हटाए। त के चालाक कीअं थींदियूं आहिनि, पहिरीं हिकु सत्संग में वयूं, उते रोई करे कमु कराए, उनखां प्रार्थनाऊं अरदासूं कराराए, इच्छा पूरी थियसि, पोइ छॾे ॾिनईसि, पोइ ॿिए खे पकड़ी, पोइ निर्मल बाबा खे, वरी कंहिंखे। उनखे भगवान कृष्ण चयो आहे व्याभिचारी आहे उहो माण्हू, व्याभिचार। व्याभिचार केवल हू कान्हे कि हिकु घोट खे छॾे ॿिए पुरुष सां कमाई ॻाल्हाए, उनखे बि चइबो आहे, पर उहो असली व्याभिचार कान्हे। व्याभिचार हे आहे भगवान खे छॾे करे दर दर पिनण, भगवान खां न घुरी करे हिते वञण, हुते वञण, हुते वञण, इनखे चइबो आहे व्याभिचार। अहिड़नि माण्हुनि जी धारणा मटिजंदी रहंदी। सुभाणे अमृत वेला खां पोइ कोई ॿियो अची वेंदो, अञा सस्तो कंदो। जीअं चवनि था कि जियो खां बि सस्तो हिकु अचणी आहे कंपनी, पोइ जियो खे माण्हू छॾे हुनखे अपनाईंदा। पर हींअर सभिनि खां सस्तो आहे अमृत वेला। सस्तो छा में? पैसे में, पर
महांगो ॾाढो अथव, ॾिठो वञे त खैर छॾियो। कृष्ण भगवान चए थो जंहिंमें व्याभिचार कान्हे, जंहिं धारणा में, उहा धारणा सात्विकी आहे। जेको मनुष्य केवल हिकु परमात्मा जी तरफ़ कदम वधाए थो, हेॾा वॾा नथो भॼे, उहो आहे अव्याभिचारी। अव्याभिचारी उहो परमात्मा सां ई प्रेम थो करे। मुंहिंजा मालिक मां रुगो तोखे वणा, चाहे दुनिया खे वणा या न वणा, मुंहिंजा मालिक मूंखे तूं खपे, ॿियो कुझु बि न खपे। मूंखे कोन खपे संसार जो धन, पद या प्रतिष्ठा या धन दौलत। कृष्ण भगवान चयो अव्याभिचारिणी उहा धारणा सात्विकी आहे। जेको माण्हू भगवान सां प्रेम थो करे, कुछ खपेसि त उनखे थो चए, दाल सीधा मांगऊं घीअ, हमरा खुशी करे नित जीअ, पनिया चादर नीका, अनाज मंगऊं सत सीका, गऊ भैंस मांगऊं लावेरी, एक ताजन तुरी चंगेरी, घर की गीहन चंगी, जन धना लेवे मंगी। धन्य भगत बि घुरियो आहे भगवान खां, सॼी लिस्ट ठाहे ॾिनी अथईंसि सीधे सामान जी, दाल घी अटो बेसण गांइ चप्पल, सॼी लिस्ट ठाहे ॾिनी अथईंसि भगवान खे, ऐं इहा वाणी गुरु ग्रंथ में दर्ज थी वई। पर घुरे थो केवल भगवान खां, ॿिए खां न, हिन हुन खां न। वताए फ़क़ीर खे हुनजी माणस चयो कि वञ कुछ कमाए आ, घर में जरूरत आहे सीधे सामान जी। ऐं त फ़क़ीर हो मस्त, छा करे, त वण ते चढ़ी वियो, पेन ऐं पनो खणी करे भगवान खे चयईंसि हा वठ, हिते लिखी ॾे कि तोखे ॾियण लाइ कोन अथई, तूं लिखी ॾे, तूं खुटिजी वियो वहीं। मस्त फ़क़ीर हो त चीज़ वटि लिखी ॾे कि हाणे तो वटि मूंखे ॾियण लाइ कोन अथई, असां तुंहिंजी भक्ति कयूं, तोसां प्यार कयूं संसार खे छॾे करे, ऐं तूं असांखे बुख मारी, त लिखी ॾे भाई मां नथो ॾेई सघां। एतिरो जो चयईं, होॾां अलाए कीअं वताए जे घर कोई सीधो सामान भराए पहुची वियो। भगवान नज़र त कोन आयसि, पर कम थी वियो हुनजो। ऐं हिकु ॿी मज़े जी ॻाल्हि थी वताए सां, हिकिड़ो माण्हू गिदरा पियो विकिणे, गिदरा सिंध में, त वतायो वियसि हुन वटि, चयईंसि यार मूं वटि पैसा कोन अथई, पर भगवान जे नाले ते हिकिड़ो गिदरो खणी ॾे, अलाह जे नाले ते, मुंहिंजो यार आहे उहो। त हुन चयईं अरे यार तूं किथां अची सुबुह सुबुह जो। पोइ हिकिड़ो बिल्कुलु फिथल गिदरो हो, उहो खणी ॾिनईंसि, चयईंसि हल वठ। एतिरे में हिकिड़ी माई आई, उन बि गिदरो चयईंसि ॾे, सुठो ॾिजां, पैसे जी चिंता कान्हे। त हुनखे सुठो हिकिड़ो गिदरो ॾिनईंसि ऐं पुछींसि घणा पैसा थिया, त टको हलंदा हुआ हुन ज़माने में, टको चीज़ थियो, हिकु टको थियो। माई टको ॾिनो, पोइ सुठो गिदरो वरितई। वताए फ़क़ीर हुन माई खे चयो ॾिजां हिकु मिंट गिदरो, हिकु मिंट ॾे रुगो। हुन माईअ खां वठी हिकु हथ में उहो गिदरो रखियईं सुठो, ऐं ॿिए हथ में जेको हिनखे मिलियो हुअसि फिथल उहो रखियईं। इहे ॿई रखी करे भगवान ॾे निहारे चएसि थो, वाह भगवान, तुंहिंजे नाले जी क़ीमत टके जेतिरी बि कोन अथई, तुंहिंजे नाले ते मिलियो आहे ही फिथल गिदरो, ऐं माई टको ॾिनो आहे त हुनखे मिलियो आहे सुठो गिदरो, तुंहिंजी वैल्यू टके जी बि कोन्हे। पर सच्चाई इहा आहे, भगवान जी वैल्यू त आहे, अनमोल आहे। हुन गिदरे वारे खे पहचान कोन्हे, उनखे कदुर कान्हे। न त गिदरे वारो अगरि भगत हुजे हा त सुठो ॾेई करे चएसां यार तूं पहिरियों माण्हू मिलियो आहीं जेको पैसनि ते वठण कोन आयो आहीं, भगवान जे बदिरां वठण आयो आहीं, त तूं त हे वठ। इहा कमी भगवान जी कान्हे, माण्हुनि जी कमी आहे, जिनखे भगवान जी असली क़ीमत ख़बर ई कान्हे। अच्छा, अगरि उहो फ़क़ीर कंहिंखे चए कि मां बि निर्मल बाबा जो शागिर्द आहियां ऐं तूं बि हुनजी आहीं, मूंखे 1000 रुपया उधारा त ॾे, त शायदि ॾेई छॾींदसि।
पर भगवान जे नाले ते कोन ॾींदसि, निर्मल बाबा जे नाले ते मिली वेंदसि, छो त हुन मां कुझु सांसारिक फ़ाइदो थियणो आहे। इहा त उनजी कमी आहे, उनखे ऐं हिकु ॿियो नियम अथव। तव्हां सम्झंदा शायदि मां चवण थो चाहियां कि जेको बि दर ते अचेव भगवान जे नाले ते घुरेव ॾींदा वञोसि न। हिकु ॻाल्हि बसि इहा ॾिसणी आहे कि छा उनखे सच में वताए फ़क़ीर वांगुरु भगवान सां प्यार आहे, इहो ॾाढो ज़रूरी आहे। कोई अगरि असां खां भगवान जे नाले ते घुरे त असां जेतिरो ॾियूं थोरो आहे, पर शर्त इहा आहे कि छा उनजो सच में भगवान सां प्रेम आहे या केवल नाले जो यूज़ पियो थो करे, या भगवान खे गालियूं ॾींदो आहे। अगरि सच में जंहिंजो भगवान सां प्यार हूंदो उहो त घुरंदो कोन। पर मान लो कॾहिं जाने अनजाने तव्हांजे जीवन में अहिड़ो को संत अची वञे जंहिं कॾहिं घुरियो कोन्हे, पर तव्हांखे चए थो कि अॼु मूंखे ज़रूरत आहे ऐं मूंखे भगवान जे नाले ते ॾे, जेको सचो आहे, जेको सच में भगवान सां प्यार करे थो, उनखे त बिल्कुलु ॾेई करे पंहिंजो पाण खे भाग्यशाली सम्झिजो कि हिन घुरियो आहे। अॼु शायदि भगवान मुंहिंजे मथां उपकार कयो आहे जो हिनखे मूं वटि मोकिलियो अथई। ऐं उहो संत बिना ड्रेस जे बि थी सघे थो, कोई बि थो थी सघे। जंहिंजो सच में भगवान सां प्यार आहे उहो चए भगवान जे नाले ते ॾे, त असां सभु कुझु ॾेई था सघूं। धारणा आहे महत्वपूर्ण कि असांजी धारणा सात्विकी आहे या राजसी या तामसी। त पहचान इहा आहे कि अगरि असां व्याभिचारणी धारणा न पाले वेठा आहियूं त असांजी धारणा सात्विक आहे। असां घुरूं था त केवल भगवान खां, असां भॼूं बि था त भगवान ॾे, असांखे मज़ो बि थो अचे त भगवान जे स्थान ते, भगवान जी कथा में, त असांजी धारणा सुठी आहे। असांजी मान्यता, असांजी सोच, असांजो लक्ष्य, असांजा सिद्धांत सुठा आहिनि। अगरि असांजो मन व्याभिचारी कान्हे त तव्हां बि सत्संग में ईअं ईंदा कयो ऐं प्रभु परमात्मा खां इहो ई घुरंदा कयो कि मुंहिंजा मालिक, असांखे संसार कोन खपे, असांखे तूं खपे, असांखे तूं, असांखे अहिड़ी मत ॾे, अहिड़ी सुमत ॾे, असांजी धारणा अहिड़ी ठाहे जो असांजी धारणा व्याभिचारी न हुजे, कॾहिं हेॾां कॾहिं होॾां ईअं न हुजे। असांखे बसि तो में ई प्रेम रहे, घुरूं बि त तोखां घुरूं। कर का दया ओ दिलदार, फिर भूखिए पाया अहरी जुगती बुधाए, आया लाठी माती मुखे मुहेब मिलाए, अहरी फिर भूखिए पाया अहरी जुगती बुधाए, आया लाठी माती मुखे मुहेब मिलाए। कर का दया ओ दिलदार, साई किए पाया अहरी जुगती बुधाए, आया लाठी माती मुखे मुहेब मिलाए।
अवंती जीवन में ईंदी महारी लो सुख सार ओ कुर्बदार फिर वो पहचो पाया पहली जुगती बुलाए आया लाठी माती मुख महेब पियाए फिर वो किया पाया पहली जुगती बुलाए आया लाठी माती मुख महेब पियाए। धारणा सात्विक धारणा इहा आहे जेका अव्याभिचारणी हुजे, केवल प्रभु परमात्मा जे तरफ़ ई डुकूं, उनखे पाइण चाहियूं, ना कि संसार जा धन दौलत पद प्रतिष्ठा या भीड़। इहो अर्थ आहे अव्याभिचारणी धारणा। ऐं ॿियो ॿुधोसीं समता, जीवन में असां सम रहण जी कोशिश कयूं, चाहे हानि थे चाहे लाभ अचे, चाहे यश थे चाहे अपयश थे, चाहे सुख अचे चाहे दुख अचे, असां हिक जहिड़ा रहूं, सम रहूं, त हिनखे चइबो आहे सुठी धारणा, सात्विकी धारणा, समता जीवन में हुजे। ये ॿ ॻाल्हियूं ॿुधाए करे कृष्ण भगवान चए थो। ऐं टी ॻाल्हि, मन प्राण इंद्रिय क्रिया धार्यते। जेके बि असां क्रियाऊं कयूं, चाहे मन सां या प्राण सां या इंद्रियनि सां, उहे क्रियाउनि ते असांजो कंट्रोल हुजणु खपे। कुछ भी असां न कंदा वञूं, जेको मन चए उहो न कयूं, असां पंहिंजे होश सां कयूं। असांखे पतो हुजे कि मुंहिंजे लाइ छा सही आहे छा ग़लति आहे, छा में मूंखे प्रवृत्त थियणु खपे ऐं छा खां मूंखे निवृत्त थियणु खपे, कंहिंमें इन्वॉल्व थियणु खपे। सलाह ॾियणु त सवलो आहे, माण्हू ॿिए खे सलाह ॾींदा आहिनि कि तूं हिन में प्रवृत्त थी, हिन में घुस, हिन में वञ। अरे तूं वञ न, या कंहिंखे चवंदा हिन न वञजां, हिते न वञजां। अरे भाई तूं ॿिए खे छॾ, तूं पंहिंजो पाण खे सलाह ॾे। छा तो में एतिरी क़ाबिलियत आहे कि जिते प्रवृत्त थियणु खपे तूं होॾां इन्वॉल्व थी, जिते परे रहणु खपे उतां तूं परे थी। एॾो आसान बि कान्हे। उन लाइ धारणा शक्ति खपे, धारण, धैर्य खपे, कंट्रोल खपे इंद्रियनि ते कि मूंखे पंहिंजी कहिड़ी इंद्री किथे मोकिलण जी इजाज़त ॾियणी आहे। अगरि इहा आहे असां में त असांजी धारणा सुठी हूंदी, सात्विक धारणा। त हिकु त समता, ॿियो अव्याभिचारणी, ऐं टियों मन प्राण इंद्रिय क्रिया। मन प्राण ऐं इंद्रियनि सां जेके क्रियाऊं कयूं उन्हनि ते असांजो कंट्रोल हुजे। त धारणा टिन प्रकारनि जी कृष्ण भगवान ॿुधाई आहे, जंहिंमां असां हिकिड़ी हींअर ॿुधीसीं सात्विक धारणा, बाक़ी असां परीहं अरीहं ॿुधंदासीं। हिते सत्संग जी समाप्ति। बोल श्री कृष्ण भगवान की जय।